Assalamualaikum. Welcome to the weekend with Bak Pirzada. Just have to be yourself. Wow. बस तव्हां पाण रहो जीअं आहियो. पावर ऑफ जेको नाव आहे न इहो अॼु ई आहे. रेडियो में कमु कयो, अदाकारी कई, डायरेक्शन बि कई. तव्हां कहिड़ो कमु आहे जेको इन्हनि मां तव्हां सम्झो था त तव्हांजे दिलि जे वेझो आहे? एक्टिंग त जीअं चइजे माण्हू जो फस्ट लव जेको मूं शुरू कयो था, मतिलबु जीअं माण्हू चवंदा आहिनि बचपन खां वठी मूंखे शौक़ु आहे, मूंखे नंढपण खां वठी शौक़ु आहे, मां उन ते यकीन कंदी आहियां. ख़्वाब ॾिसणु तमामु ज़रूरी आहे. तमामु ज़रूरी आहे, बिल्कुलु ज़रूरी. ईअं जा ख़्वाब. कुदरत सां पंहिंजे पाण खे तव्हां ॻंढियो, सरेंडर कयो. सरेंडर कयो. बिल्कुलु सरेंडर करिणो थो पवे, न त जेको आहे माण्हू स्ट्रेसफुल थी थो वञे. हिकिड़ो माण्हू डोर थो नॉक करे त उहो जेको आहे हज़ारें डोर था खुलनि. ईअं ई आहे. मां तव्हांखे हिकिड़ो सेंटेंस ॾींदमि, उन खां पोइ तव्हां 3-4 सेंटेंस मिलाए करे उनखे हिकिड़ी माना स्टोरी ठाहे सघो था. खीरणी कच्चे जा डाकू त सम्झ में अचनि था, पके जे डाकू जे बारे में ॻाल्हायो. हाणे डाकुनि खे छॾियूं था. आर्टिस्ट जेको आहे न उहो कॾहिं बि रुकजंदो न. यूं हो गए तेरे प्यार में हम, अब होश में आना मुश्किल है. जब आँख मिलाना मुश्किल था, अब आँख बचाना मुश्किल है.